अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हिन वक़्तु मां सिंधू जे किनारे ते वेठो आहियां। सिंधू दरिया जेका असांजे सिंध जो सुञाण आहे ऐं हिन अहम मौक़े ते मां तव्हांजी अहिड़ी शख़्सियत सां मुलाक़ात कराईंदुसि जेका असांजे सिंध जी तमामु मोहतरम ऐं मुअज़्ज़िज़ शख़्सियत आहे। सिंध जो हर बचो ॿार हुन मां वाक़ुफ़ु आहे। तव्हां ॾिसंदो पाण सुञाणींदो अब्दुल सत्तार लाड़। अस्सलाम वालेकुम दादा। वालेकुम अस्सलाम ऐं मौला अली मदद जिए सिंध जिए लतीफ़ जी धरती जिए लतीफ़ जी ॿोली। अल्लाह से तव्हां ख़ुशि रखंदो। अब्दुल सत्तार अॼु कीअं भला तव्हांजो मूड थियो त सिंधू दरिया जो चकर लॻाइजे? यार सच पुछी त काफ़ी ॾींहं थी विया आहे। असांजो तमामु प्यारा दोस्त आहिनि, असांजो सम्झो मामो आहे ऐं बसि सिक लॻी त सिंधू दरिया जो चकर ॾेई अचूं ऐं सिंधूअ खे सलामी ॾेई अचूं। इन जे करे असां हाज़िर थिया आहियूं मिठा सिंधू खे। माशाल्लाह, इहा त सॼी सिंध खे ख़बर आहे त तव्हां इंतिहाई मोहबत रखंदा आहियो सिंधी माण्हुनि सां, सिंध जी सकाफ़त सां, कल्चर सां ऐं सिंध जे हर तबिके सां। पर असल में ॻाल्हि इहा आहे त हिते कचे में अची तव्हांखे मखण मानी, को लस्सी, को बाजरी जी मानी का शइ मिली, तव्हां खाधी? सच पुछी त मिठा जानी हीअ सिंध धरती उहा शइ आहे पूरी मां चवंदो पूरी दुनिया में असांजी सिंधी ज़ुबान जहिड़ो कोई माण्हू कोन्हे। सिंधी ज़ुबान वारो कंहिंसां माना असां एॾा सिंधी मोहबती आहियूं जो हर माण्हू एतिरे क़दुरु दुश्मन सां ई प्यारु कंदा आहियूं, उन सां बि मोहबत कंदा आहियूं। ॿियनि क़ौमुनि वारा न आहियूं, असां हिकु मोहबत कंदड़ माण्हू आहियूं। ऐं ॿियो त ख़बर अथव त हीअ सैयद जी नगरी आहे, हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी नगरी आहे ऐं ईअं सम्झो त सैयद सन वारे जी नगरी आहे। त हाणे छा था सम्झो, जिते सैयद जूं नगरियूं हुजनि त उते मोहबत ई मोहबत हूंदी। वरी महिरबानी सत्तार, इहो अर्ज़ु रखंदासीं त फ़नी कैरियर जी शुरूआति तव्हां कीअं कई? तव्हांजा उस्ताद पहिरियां कहिड़ा स्टेज जे हवाले सां, टीवी जे हवाले सां तव्हां कुझु मुख़्तसिर तारुफ़ पंहिंजी ज़िंदगी जो असां सां जेकॾहिं करायो त? मिठा चानी शायदि आहे पुराणी ॻाल्हि आहे, मुंहिंजे अंदाज़े में त 87 जी ॻाल्हि आहे। स्टेट ड्रामो हुयो धरतीअ जो कसम, उन ड्रामे जो डायरेक्टर हुयो उस्ताद नियाज़ शेख ऐं उन में मुंहिंजो भाणे जो कमु कंदो हुयो एडी अबड़ो जेको हींअर सूबेदार बि आहे ऐं असांजो सीनियर अदाकार उन दौर जो अकबर लांगा जेको हींअर सऊदी जिद्दा में थो रहे। उन्हनि दोस्तनि मूंखे आंदो उन ड्रामे में कमु कयो ऐं उन खां अलावा मूंखे जेको घणो शौक़ु थियो तक़रीबन पाकिस्तानी फिल्मूं ॾिसंदो हुउमि, मुस्तफ़ा कुरैशी साहब, हुमायूं कुरैशी साहब ऐं उन खां अलावा स्काउट में हूंदो हुउमि। जॾहिं पढ़ंदा हुआसीं त उन में टेबला थींदा हुआ ऐं अलमम दीपा स्काउट में जंहिंजो वानी मरहूम सरदार यासीन सुमर साहब हूंदो हुयो। पोइ उते करे करे तमामु घणो शौक़ु थियो। पोइ स्टेट ड्रामा जॾहिं मां दोदाई खां शिफ्ट थी मां लारकाणे आयुमि ऐं लारकाणे उस्ताद नियाज़ शेख साहब जन वटि मूं कमु कयो ऐं उन खां बाद में अलहमदिल्ला ड्रामा कयासीं। वरी मां कुझु वक़्त जे लाइ मजबूरियुनि ख़ातिर मां लारकाणे में छॾे वञी नूरियाबाद रहियुमि, ड्यूटी कयमि, पोइ कराची रहियुमि। पोइ अलाह जी तरफ़ खां हिकु अहिड़ो चैनल KTN अची वियो ऐं जिथे असांखे कमु करण जो तमामु मौक़ो मिलियो ऐं कमु असां उते कयोसीं ऐं सॼी संगत सां गॾु अल्हम्दुलिल्लाह हीउ सिलसिलो हलंदो रहियो। अची सिलसिलो पथर दुनिया वटि पहुतो। पथर दुनिया जो डायरेक्टर मोहतरम अज़ीज़ सांगी साहब हुयो ऐं उन ड्रामे जो राइटर हुयो नूर ज़ऊर साहब। उन जो कलम, अज़ीज़ साहब जी डायरेक्शन ऐं मुंहिंजी एक्टिंग, अल्हम्दुलिल्लाह टई शयूं जॾहिं गॾु थियूं त हिकिड़ो उन मां मजू पैदा थियो ऐं मजू हिकिड़ी मूंखे अहिड़ी सुञाणप ॾिनी बसि मालिक जा लख एहसान आहिनि, करम आहिनि। एतिरी मुंहिंजी औकात न आहे जेतिरी मालिक मूंखे इज़त ॾिनी आहे मुंहिंजा भाउ। अलाह से तव्हांजो अॻिते बि इज़त वधाईंदो। हिकिड़ो अर्ज़ु रखंदुसि तव्हांखे त सिंध त पंहिंजी आहे सॼी, पाकिस्तान जे ॿियनि कहिड़नि हिसनि में या पाकिस्तान खां ॿाहिरि किथे किथे तव्हां अदाकारीअ जो जोर ॾेखारे चुका आहियो? मिठा मां सिंध बलोचिस्तान में, सॼे पाकिस्तान जे पंहिंजे सिंध बलोचिस्तान में तमामु घणो कमु कयो आहे। बाक़ी कम जे हिसाब सां न, ईअं मां सऊदी वियो हुउमि उमिरि जे लाइ, पोइ उते टाइम मिली वियो, वरी जुदे में बि जेको आहे सो उते शो जे हिसाब सां सिलसिलो थी वियो ऐं बसि हिते ई। बाक़ी हाणे दुआ कयो, मुंहिंजी दिलि जी हसरत आहे अलाह जो हबीब कंदो त मां ज़वारी कयां, करबला मौला वञा, बसि इहा ई हसरत आहे। अलाह कंदो तव्हांजी हसरत ज़रूरु पूरी थींदी। असल में अर्ज़ु इहो तव्हां पाण मूंखे हाणे हिंट ॾिनी त भला उमिरि जो ख़्यालु तव्हांखे कीअं आयो छा? हालांकि असांजे हवाले सां जेके असां शो बिज़नेस जा माण्हू आहियूं, अक्सर जेका राय हूंदी आहे माण्हुनि जी त बाबा हीअ माण्हू दीनी हवाले खां, दीन खां परे आहिनि, सॼो ॾींहुं ड्रामनि जे कॾ आहिनि। असां त खणी इन हक़ीक़त खे ॼाणियूं था त हिन फील्ड जा माण्हू बि दीन सां इंतिहाई वेझो लाॻापो रखनि था। पर तव्हांखे इहो ओज ते ख़्यालु कीअं आयो, कीअं तव्हांखे बशारत थी जो तव्हां ख़ैरनि सां उमिरि जे लाइ रवाना थियो? यार ज़बर हाणे चवंदुमि सचो, पोइ लॻंदी चिड़ सभिनि खे, मुंहिंजा भाउ चिड़ लॻे त सभिनि खे लॻे। बाबा असां मुस्लमान आहियूं। हाणे इहो काबो, क़िबलो, मदीनो कंहिं मुस्लमान जी हसरत न हूंदी।
हर मुस्लमान भाउ जी हसरत हूंदी त मां मदीनो ॾिसां मदीने जी चुआइट चुमां मदीने साईंअ जी केरु न चवंदो मां काबतुल्ला जी चुआइट चुमां ऐं जन्नत वग़ैरह जन्नत जी ख़ातून थी रहे बेशक इमाम हसन तो रहे इमाम ज़ैनुलाब्दीन तो रहे असांजा के इमाम हुते साहब आहिनि कंहिंजी दिलि न चवंदी रही ॻाल्हि त हाणे असां ड्रामनि वारे जेके दीनीअ खां परे आहिनि भला मां उन्हनि खां भला पुछंदुमि त जेके 24 कलाक निमाज़ूं था पढ़नि ऐं जेको 5 ई वक़्तु निमाज़ूं था पढ़नि उन खां अलावा क़ुर शरीफ़ वॾा मौलवान आहिनि ऐं वॾियूं सॼो ॾींहुं दीनियूं ॻाल्हियूं था कनि भला पोइ उनजी तव्हांखे ख़बर न आहे छा काफ़ी काफ़ी सभु न कुझु अहिड़नि माण्हुनि मुल्क खे विञाए छॾियो आहे इन्हनि माण्हुनि जे करे असां हेॾे हेॾे थियल आहियूं सिर्फ़ु इन्हनि जी करे सम्झे न इन जी ॻाल्हियुनि ते लॻी था पऊं को कहिड़ी ॻाल्हि थो चए को कहिड़ी ॻाल्हि थो चए हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त असां पटड़ीअ तो असां लथल आहियूं या हे लथल आहिनि मुंहिंजा भाउ बेहतरीन जवाब तव्हांजो मुस्लमान भाइरो ऐं हर मुस्लमान जो इहो फ़र्ज़ु हूंदो आहे हर मुस्लमान जी दिलि जी हसरत हूंदी आहे त मां मदीने वारी साईं जी चुआइट चुमां सो मालिक जे नाव तो एहसान मुंहिंजी ओतिरी औकात न आहे जो पंहिंजो काबो ॾेखारे मदीने साईं जी चुआइट चुमराए मुंहिंजा बाबा बसि लख एहसान ज़फ़र खोखर साहिबु ज़फ़र खोखर लख एहसान ऐं दोस्तो हिकिड़ो नंढिड़ो अर्ज़ु ही जेको वीडियो रिकॉर्ड थो करे ऐं जेको मूंखे इंटरव्यू थो वठे असांजे सिंध जो तमामु बहितरीनु डायरेक्टर आहे ज़फ़र खोखर मां हिन जो तव्हांखे थोरो ॻाल्हि कराईंदुमि त ही ईअं डायरेक्टर न आहे थियो हिन जो महिनतूं हिन लोड़ियो आहे उन खां अलावा असां वटि अलाए केतिरा डायरेक्टर आहिनि जिन वटि डिग्री कोन्हे का हिन दोस्त वटि डिग्री आहे सरदार असल में मां तव्हांखां ॿी ॻाल्हि पुछंदुसि तव्हांजूं महिरबानियूं हिन फील्ड में तमामु घणी फीमेल आर्टिस्टनि सां तव्हां कमु कयो तमामु घणियूं ऐं मूंखे ज़ाती तौर ते ख़बर आहे जॾहिं खां मां तव्हां सां कमु शुरू कयो त काफ़ी तव्हांजा अफेयर बि मशहूरु रहिया मुख़्तलिफ़ आर्टिस्टनि सां ऐं मोहबतूं बि तव्हां जूं रहियूं दीवानियूं तव्हां जूं रहियूं काफ़ी आर्टिस्टूं पर तव्हांजी मोहबत थी कंहिंसां नालो भली तव्हां न खणो पर इक़रार कयो या इज़हार कयो सच पुछी त मां सभ जी इज़त कंदो आहियां मोहबत जो सिलसिलो इहो जेको आहे मोहबत मां पंहिंजी घरवारीअ सां कंदो आहियां ॿिए कंहिंसां मुंहिंजी मोहबत न आहे सभु असांजा आर्टिस्ट ॿियो टियों असांजे सिर जा साईं आहिनि अल्लाह उन सभिनि खे ख़ुशि रखंदो हा बाक़ी मोहबत केर न कयो आहे फ़क़ीर साईं मां इश्क हिकिड़ो आहे उनखे बाबो साईं मां चवंदो आहियां उन साईं मुंहिंजो इश्क आहे बाबो चवंदो आहे मुंहिंजो उन सां इश्क आहे बाबा मौला उनखे सलामत रखंदो ख़ुशि हूंदो आबाद हूंदो असांजी हिन फील्ड में तव्हांजा बहितरीनु दोस्त जेकॾहिं तव्हां खां पुछूं कहिड़ा कहिड़ा आहिनि हाणे हिते वेही जेकॾहिं मां नाला न खणा त तव्हां बूट मूंखे ई हणंदव चवण जो मक़सदु मुंहिंजो तमामु सुठा दोस्त ऐं सभ खां पहिरियां त अलाह उनखे वॾी ज़िंदगी ॾींदो अज़ीज़ सांगी साहिबु ऐं मुंहिंजो साथी जेको आहे सो बाक़ाया जेको हिन फील्ड में जेको ॾींहुं राति सां महिनत गॾु कई आहे त उहो आहे जंहिं बंग्लादेश मां डिग्री वरिती पढ़ाई कई तालीम जी नापा उते बंग्लादेश में उहो आहे मोहतरम मुमताज़ ख़ासकली साहिबु जंहिंखे असां खन्ना साहिब बि चवंदा आहियूं बाबा हिकिड़ो मिनट न ॿियो दोस्त आहे असांजो तमामु बहितरीनु डायरेक्टर जेको हिन टाइम तमामु हिकु वॾनि ड्रामनि में ऐं तहलको मचाए छॾियो आहे नयूं लोकेशन ते अलाए किथे किथे तो ड्रामा करे चङा भलनि डायरेक्टर खे रेजारे छॾियो अथई उहो आहे बाबा ज़फ़र खोखर साहिबु ऐं उन खां अलावा अलाए केतिरा असांजा आज़म मेंगल बि आहे पंहिंजी जॻह ते महमूद मीर जद्दा ज़हूर मीर असलम भुट्टो साहिबु बि आहे लतीफ़ काज़ी बराल हाणे हुसैन शेख बि आहे कंहिंजा नाला न खणंदुमि त न खणंदुमि त इहे सभु चिड़िया पिया हूंदा बाबा इहे जेके बि कमु था कनि सभु डायरेक्टर मोज़िज़ आहिनि तमामु बहितरीनु डायरेक्टर आहिनि सम्झे मिठा कंहिं अदाकार तव्हां सां कमु करण जे दौरान साड़ या तअसुब रखियो मूं सां सभिनी मोहबत कई ऐं मां बि सभिनि सां मोहबत कंदो आहियां मुंहिंजा भाउ साड़ मूंसां छो कंदा बाक़ी मां नवाब शरीफ़ आहियां आज़ू ज़रदारी आहियां जो मुंहिंजा साड़ कंदा मां हिकिड़ो नंढिड़ो फ़नकार आहियां जेकॾहिं ॾिसो न मां मोहबत कंदुमि त मूंखे मोहबत ॾींदा आहिनि जेकॾहिं मां ई हुननि खां परे भॼंदुमि त हू मूंसां मोहबत छो कंदा बाबा इंसान जे पंहिंजे हथ में आहे हिन ज़ुबान ते आहे त मोहबत ॾे मोहबत वठि मोहबत में मज़ो आहे हो न रहंदे तूं न रहंदुसि मां न रहंदो को विढ़ूं चाले हो पकत हिकु यार जो नालो वञी रहंदो विढ़ूं चाले न रहंदे तूं न रहंदुसि मां न रहंदो को विढ़ूं चाले ज़फ़र सो इहा ॻाल्हि आहे मिठा कंहिंखे न आहे रहणो हीअ दुनिया फानी आहे दुनिया फानी सर तव्हां ते हिकिड़ो ॿियो इल्ज़ाम लॻंदो आहे त तव्हां पंहिंजे एक्टिंग कैरियर जे दौरान केतिरे डायरेक्टरनि सां माना तव्हां चिड़ी वेंदा हो मुख़्तलिफ़ मसइलनि ते छा असबाब हूंदा आहिनि भला आख़िर तव्हांखे चिड़ छो ईंदी आहे कहिड़ी ॻाल्हि थींदी आहे बाबा सभ खां पहिरियां त मां कंहिं बि डायरेक्टर सां चिड़ियो न आहियां
हिकु ॿिनि खे बि ख़ुदि ख़बर पई आहे ठौशा वौशा बि आहिनि कुछ भी न गलत ॻाल्हि आहे मां तव्हां सां एतिरो कमु कयो आहे ॿुधाए त तव्हां सां करे विड़ियो आहियां बाबा इहे माण्हुनि जी अफ़वाह हूंदियूं आहिनि सतार बाबा हिन सां विड़े थो हिन सां थो नथो विड़े पोइ उहे डायरेक्टरनि खे कुझु खे ख़बर न आहे पोइ फिल्मूं ठाहिनि या हिन ठाहिनि अवा छॾियो सतार खे पोइ जॾहिं मूंसां कमु कंदा आहिनि त मुंहिंजी मोहबत मुंहिंजो प्यारु हुननि खे सोना क़ाबू करे छॾींदा बाक़ी इहा ग़लति अफ़वाह त सतार खे सां हीअं कंदो न बाबत मां फ़क़ीर माण्हू आहियां हेठि ज़मीन ते विहारियो पट ते विहारियो जाथे विहारियो असां वेहण वारा माण्हू फ़क़ीर माण्हू आहे ॾिसंदड़नि जे लाइ पंहिंजे चाहींदड़नि जे लाइ पंहिंजो को पैगाम आख़िरी पैगाम पंहिंजो को ॾियो बाबा अहिड़ा इंटरव्यू जेके तव्हां वठंदा हो न मुंहिंजो अंदरि साड़ींदा आहिनि हाणे रिकॉर्डिंग थियण वारी आहे दोस्त परेशान आहिनि तूं जो वञे तो इंटरव्यू खे वधाए तारिक अज़ीज़ यार हे जिंदू ते छॾे हिन सफ़र खोखर तबाह करे छॾे असांखे तबाह करे सुज लहे तो हिन तव्हांखे साम्हूं मां चयो त सतार चिड़ी वेंदो आहे बाबा चिड़ी वेंदो आहे डायरेक्टर लड़ियूं थो करे ऐं तूं जी याद वारो करे हे मूंखे ॾे धार बाबा इहो काॾे कंदी सॼो ॾींहुं मूंसां गॾु इहो नमूनो छॾींदा कयो न मुंहिंजा बाबा दोस्तो सतार तव्हांजे साम्हूं जेको चिड़ी वियो ऐं चए पियो त मां नचण थो आहियां